Hello guys, Assalamu alaikum. Welcome back with a new class, and in this class we learn about question mark, and this is our fourth class of punctuation. And in this class we completely learn about question mark, like what is question mark, how to use question mark, how to identify question mark, and why we have need of learn question mark. So before we start this class, I have a request for the new viewer. Please subscribe our channel and press on bell icon button for the more videos and new updates. तो दोस्तों असीं पंहिंजे पंक्चुएशन जो जेको कोर्स स्टार्ट कयो हो इन्ही खे वधाईंदे क्लास नंबर 4 सां हाज़िर आहियूं ऐं अॼु वारी क्लास में असीं क्वेश्चन मार्क यानी कि सवालिया निशानी जे मुतलिक़ सिखंदासीं त सवालिया निशानी छा आहे ऐं इन जो इस्तेमालु किथे ऐं कीअं कयो वञे थो ऐं इन खे सिखण जी असांखे छा लाइ ज़रूरत आहे त इहो कंप्लीट असीं पंहिंजी इन्ही क्लास में सिखंदा आहियूं। सभिनी खां पहिरीं त असांखे इहो मालूम हुअणु खपे त क्वेश्चन मार्क आहे छा। ॾिसो, जीअं तव्हांखे ख़बर आहे असीं पंक्चुएशन जो कोर्स करे रहिया आहियूं त पंक्चुएशन असीं चवंदा आहियूं कंहिं निशानी खे। ठीकु इन तरह ते क्वेश्चन मार्क पिणु हिकु निशानी आहे ऐं इन जो सिंबल ही आहे। हीअ जेको ॾिसी रहिया आहियो हिकु निशानी, इन्ही निशानी खे असीं चवंदा आहियूं क्वेश्चन मार्क। लेकिन सवाल इहो पैदा थिए थो त इन जो इस्तेमालु असीं कहिड़ी जाइ ते कंदा आहियूं। इन लाइ ते असीं हिकु नंढी डेफिनेशन जो सहारो वठूं था ऐं इन खां पोइ इन जो इस्तेमालु पिणु सिखूं था। ॾिसो, जेकॾहिं असीं क्वेश्चन मार्क जी ॻाल्हि करियूं तॾहिं असां चवंदा आहियूं क्वेश्चन मार्क इज़ यूज़्ड इंस्टेड ऑफ द फुल स्टॉप आफ्टर अ डायरेक्ट क्वेश्चन। क्वेश्चन मार्क हाणे सादन सिंधी लफ़्ज़नि में सम्झायां थो ज़हन जो। क्वेश्चन मार्क हिकु अहिड़ी निशानी आहे जेका निशानी सवाल पुछण जे कमु अचे थी ऐं जंहिंजो इस्तेमालु असीं फुल स्टॉप वारी जाइ ते कंदा आहियूं। सम्झ में आई ॻाल्हि? क्वेश्चन मार्क हिकु अहिड़ी निशानी आहे जंहिंजो इस्तेमालु असीं फुल स्टॉप जेको आहे उन जी जाइ ते कंदा आहियूं ऐं इहो क्वेश्चन मार्क जेको आहे सवाल पुछण जे कमु ईंदो आहे या सवालिया जुमलनि में इन जो इस्तेमालु कयो वेंदो आहे। हाणे सपोज़ करो हिते फुल स्टॉप आहे, जेकॾहिं इहो सवाल हुजे हा त इन फुल स्टॉप खे हितां रिमूव करे हितां कटी करे असीं हिसे हीअ क्वेश्चन मार्क जी निशानी ॾियूं हा। चलो एतिरे ताईं असांखे सम्झ में अची वियो। लेकिन हाणे असीं इन जा मिसाल कंदा आहियूं। मिसाल करे तव्हांखे सम्झायूं था त क्वेश्चन मार्क छा आहे। ॾिसो हिते हू आर यू हिकु सेंटेंस आहे। इन सेंटेंस जे आख़िर में जेका निशानी इस्तेमालु कई वई आहे इहो निशानी असांजी आहे क्वेश्चन मार्क। ऐं इहो छा लाइ इस्तेमालु कयोसीं? इहो असीं इन लाइ इस्तेमालु कयोसीं त हीउ हिकु सुवालु आहे, हीउ कुझु पुछी रहियो आहे। हू आर यू, तव्हां केरु आहियो? त ही हिकु सुवालु आहे त इन लाइ असीं हिते क्वेश्चन मार्क ॾिनो आहे। ऐं नेक्स्ट एग्ज़ाम्पल में आहे डू यू लाइक टी, छा तव्हां चांहि पसंदि करियो था? त ही पिणु हिकु सुवालु आहे जंहिंजे लास्ट में असीं क्वेश्चन मार्क जो निशान ॾिनो आहे। ठीकु इन तरह सां व्हाट इज़ यूअर नेम, इन जो इहो पिणु हिकु सुवालु आहे, इन लाइ असीं इन जे लास्ट में क्वेश्चन मार्क ॾिनो आहे। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे क्वेश्चन मार्क समझ में अची वियो हूंदो त क्वेश्चन मार्क छा आहे। क्वेश्चन मार्क हिकु अहिड़ी निशानी आहे जेका सवाल पुछण लाइ जुमले जे आख़िर में इस्तेमालु कई वञे थी त उन निशानी खे असीं चवंदा आहियूं क्वेश्चन मार्क। उम्मीद कंदा आहियूं तव्हांखे ॻाल्हि समझ में अची वई हूंदी। जेकॾहिं असांजी हीअ वीडियो तव्हांखे समझ न आहे या वरी इन में को क्वेश्चन आहे, को सुवाल आहे त असांखे हेठि कमेंट करे ज़रूरु पुछा करे सघो था। इनशाअल्लाह असीं हाणे पंक्चुएशन जी हिकु ॿी क्लास सां मिलंदासीं। तेसीं ताईं असांखे ॾियो इजाज़त। अल्लाह निगहबान। सिंध बाराजियन सिंधी टोपी अजरत बाराजियन इहा सिंध नदी रीता सिक भरी प्रीता रची नची यारो